अस्सलाम वालेकुम कीअं आहियो मुंहिंजा दोस्त उमेद आहे ख़ैरियत सां हूंदव। आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे हवाले सां पंहिंजी गुफ़्तगू जो हीउ टियों हिसो आहे। गुज़िरियल 2 हिसनि में पाण आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे मस्बत ऐं मनफ़ी पहलुअनि ते ॻाल्हायोसीं ऐं हिन हिसे में पाण ॻाल्हाईंदासीं त आर्टिफिशियल इंटेलिजेंस ज़रिए पैसा कीअं कमाए सघजनि था। डिजिटल करेंसी जो ज़मानो आहे ऐं हर को माण्हू चाहे थो त घर वेठे पैसा कमाए, मगर कीअं ऐं कहिड़े तरीक़े सां कमाइजनि उहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे। आर्टिफिशियल इंटेलिजेंस जिते ज़िंदगी जूं ॿियूं सहूलियतूं ऐं आसानियूं पैदा करे रहियो आहे, उते हमें आर्टिफिशियल इंटेलिजेंस ज़रिए बहितर अंदाज़ में पैसा भी कमाए सघूं था। अॼु पाण डिस्कस कंदासीं त आर्टिफिशियल इंटेलिजेंस ज़रिए अवां कीअं ऐं कहिड़े तरीक़े सां पैसा कमाए सघो था। सो दोस्तो, हीअ आहे फ्रीलांसिंग ऐं कंसल्टेशन जो ज़मानो। दुनिया में मुख़्तलिफ़ इदारा, कंपनियूं, माण्हू पंहिंजी सहूलियत ऐं पंहिंजे कम लाइ फ्रीलांसर ऐं कंसल्टेंट हायर कनि था ऐं उन्हनि खां पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ कमु वठनि था। अवां में सलाहियतूं आहिनि, अवां जंहिं बि फील्ड में माहिर आहियो पंहिंजूं ख़िदमतूं पेश कयो। AI ऐं उनजे मुख़्तलिफ़ मॉडल्स खां हेल्प वठी डेटा एनालिसिस, चैट बोट डेवलपमेंट, ट्रेनिंग या ऑटोमेशन जे हवाले सां मुख़्तलिफ़ कमु करे अवां फाइवर, अपवर्क, टॉपटाल जहिड़नि मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म्स ते रखी सघो था ऐं बहितर अंदाज़ में पैसा कमाए सघो था। छा जी लिखण सां दिलचस्पी आहे ऐं उहा कंटेंट क्रिएटर आहियो? AI जे टूल चैट GPT खे इस्तेमालु कंदे ब्लॉग पोस्टूं, ई बुक या टेक्निकल मवाद जे ख़्यालनि ऐं खाकनि खे तयारु कयो। यूट्यूब या सोशल मीडिया जे मुख़्तलिफ़ टूल्स खे इस्तेमालु करे AI टेक्नोलॉजी ज़रिए ट्यूटोरियल्स ऐं मवाद ठाहियो। वीडियो एडिटिंग ऐं थंबनेल ठाहिण लाइ AI खे इस्तेमालु कयो। डिजिटल आर्ट AI जे मुख़्तलिफ़ टूल्स जहिड़ो कि डेल E खे इस्तेमालु कंदे डिजिटल आर्ट, पोस्टर या डिज़ाइन ठाहियो ऐं मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म्स ते उनखे विकिरो कयो। अवांजी ऐप डेवलपमेंट सां दिलचस्पी आहे? जेकॾहिं हा, त ऐप डेवलपमेंट लाइ AI जी मदद वठो। ओपन AI, गूगल AI खे इस्तेमालु कंदे ऐप डेवलप कयो। कारोबार लाइ चैट बोट्स ठाहियो। ई कॉमर्स लाइ रिकमेंडेशन इंजन्स ठाहियो। प्री ट्रेंड मॉडल्स विकिरो कयो। मख़सूस कम लाइ ट्रेंड कयल AI मॉडल्स ठाहियो ऐं हा, उन्हनि खे खपाइण लाइ प्लेटफॉर्म बि मौजूदु आहिनि। हगिंग फेस या GIT हब ते उन्हनि खे विकिरो कयो। दुनिया में मुख़्तलिफ़ कंपनियूं चाहिनि थियूं त घटि वक़्त में घटि ख़र्च ते उन्हनि जो तमामु घणो कमु थिए। AI जी मदद सां अवां प्रोसेस ऑटोमेट कयो। मुख़्तलिफ़ कंपनियुनि लाइ ख़र्च घटाईंदड़ ऐं घणो कमु कंदड़ डेटाबेस, डेटा एंट्री, कस्टमर सपोर्ट टाइप कमु कयो। AI जी मदद सां ट्रेडिंग बोर्ड्स ठाहियो। स्टॉक, क्रिप्टो करेंसी या फॉरेक्स AI मार्केट लाइ ट्रेडिंग बॉक्स ठाहियो ऐं उन्हनि खे इस्तेमालु कयो। ऐं हा दोस्तो, मुस्तक़बिल में तइलीम ते सभिनी खां घणो आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो कमु हूंदो। सो जेकॾहिं अवां उस्ताद आहियो ऐं चाहियो था त तइलीम ऐं तरबियत जे हवाले सां मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते वर्कशॉप ठाहियो, मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते प्रोग्रामिंग कयो, डेटा गॾु कयो, लर्निंग मशीन साइंस ट्यूटोरियल ठाहियो, वीडियो ऐं लिखियल गाइड ठाहियो ऐं हा, उन्हनि खे खपाइण लाइ प्लेटफॉर्म्स हींअर खां ई मौजूदु आहिनि। यूडेमी, कोसेरा, स्किल केयर, स्किल शेयर्स ते विकिरो कयो ऐं यकीनी तौर ते अवां सुठा पैसा कमाईंदा जेकॾहिं अवां में भरपूर स्किल्स मौजूदु आहिनि। अवां वटि नवां आइडियाज़ आहिनि। अवां चाहियो था त मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते रिसर्च कयो, तहक़ीक़ कयो ऐं मुख़्तलिफ़ इदारनि खे नवां आइडियाज़ ॾियो त AI उन जे लाइ बि अव्हांखे प्लेटफॉर्म मुहैया करे थी। AI जे ज़रिए तव्हां मुख़्तलिफ़ इदारनि लाइ नई तहक़ीक़, नवनि मनसूबनि ते कमु करे सघो था। पंहिंजे नवनि तख़लीक़ी आइडियाज़ खे AI ज़रिए हिकिड़ो नओं रूप ॾियो। अवां सोचींदा त AI आइडियाज़ वठंदो केरु, त उन लाइ प्लेटफॉर्म मौजूदु आहे। ज़िंदी या केगल जहिड़ा प्लेटफॉर्म अवां जा आइडियाज़ मार्केट में कॉम्पिटिशन ऐं खपाइण लाइ तयारु वेठा आहिनि ऐं उहो पंहिंजा आइडियाज़ ॾियो ऐं पैसा कमायो। अच्छा, हाणे हिकिड़ी ज़रूरी ॻाल्हि, जेस्पर, ओपन AI या कैनवा जहिड़नि प्लेटफॉर्म्स ते पंहिंजा अकाउंट्स ठाहियो। सभई प्रोफेशनल्स इन्हनि प्लेटफॉर्म्स ते पंहिंजूं तख़लीक़ूं, पंहिंजी क्रिएशन्स रखनि था ऐं पैसा कमाइनि था। AI जी मदद सां ठहियल ग्राफिक्स, लोगोस मथे ॼणियल प्लेटफॉर्म्स ते रखो ऐं उते तव्हांखे तव्हांजे कम जा आराम सां ग्राहक मिली वेंदा। अवां टेक्निकल साइड ते मुख़्तलिफ़ शोबनि जहिड़ो कर मैकेनिकल, इलेक्ट्रिकल या केमिकल या कंहिं ॿिए शोबे सां दिलचस्पी रखो था ऐं उन में तव्हांजी मालूमात आहे त अवां उन ज़रिए बि पंहिंजा मुख़्तलिफ़ मॉड्यूल ठाहे
AI खां मदद वठी ऐं ट्रबल शूटिंग जो कमु करे सघो था ऐं मुख़्तलिफ़ कंपनीज़ खे उन्हनि जे प्रोडक्ट्स में ईंदड़ मसइलनि जे हवाले सां हल पेश करे सघो था। ऐं हाणे पैसा कमाइण जो सफ़ा सवलो तरीक़ो। अॼुकल्ह गेम्स में मुख़्तलिफ़ गेमुनि में किरदारनि आवाज़नि या मंज़रनि लाइ AI जो इस्तेमालु आम जाम ॻाल्हि आहे। अवां बि पंहिंजे क्रिएशन ज़रिए पंहिंजी तख़लीक़ ज़रिए मुख़्तलिफ़ किरदार आवाज़ ऐं मंज़र तख़लीक़ करे उन लाइ AI खां मदद वठी ऐं मुख़्तलिफ़ गेम ठाहींदड़ इदारनि गेम ठाहींदड़ कंपनियुनि खे पंहिंजी क्रिएशन ॾेई ऐं पैसा कमाए सघो था। साॻे वक़्तु म्यूज़िक ऐं फिल्म में म्यूज़िक ठाहिणु फिल्म एडिटिंग ऐं स्क्रिप्ट जनरेट करण लाइ बि AI जो इस्तेमालु अॼुकल्ह बिल्कुलु ईअं ई आहे जीअं रूटीन जी ॻाल्हि। सो अवां बि म्यूज़िक ठाहिण में जेकॾहिं तव्हांजी म्यूज़िक स्किल्स आहिनि एडिटिंग स्किल्स आहिनि या वरी स्क्रिप्ट जनरेट करण जा स्किल्स आहिनि त AI जा मुख़्तलिफ़ टूल्स इस्तेमालु कयो ऐं आराम सां उन्हनि स्किल्स खे तव्हां मार्केट में सेल करे सघो था। सोशल मीडिया जूं मुख़्तलिफ़ कंपनियूं सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म्स इन क़िस्म जा स्क्रिप्ट एडिटिंग ऐं म्यूज़िक ठाहिण जा टूल्स मार्केट मां वठी रहिया आहिनि।